नाज़रीन ख़बर है घोसपुर वारे इलाइक़े में घोसपुर भरसा 14 ॾींहं अॻु कच्चे वारे इलाइक़े दुरानी मर थाने की हद में हथियार बंधन तां अगवा थियल बानो बागड़ी, कंबीरो बागड़ी ऐं जानू बागड़ी के ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस बाजियाब न कराए सघी। मुग़विन जी बाजियाबी लाइ वारसन पारां वज़ीर लालचंद, माई भूरा, माई दानी, कृष्ण लाल ऐं जोगी बागड़ी की अॻुवाणी में एहतजाज किया वियो। मुज़ाहिरीन मीडिया के दाईंदे चयो त हथियार बंद मुग़विन जी बाजियाबी जे एवज़ 20 लख भुंग तलब करे रहिया आहिनि। असीं पिनी करे मानी गबो खाईंदड़ किथां भुंग भरे सघंदासीं। हुन वधीक दाईंदे चयो त मुग़वी अगवा थिए काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूदि ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस टिनी नौजवाननि जी बाजियाबी लाइ हिन वक़्त ताईं कख भञी बीणो न कयो आहे। वस वारा वाहुर करे मुग़वी नौजवाननि जी तुर्त बाजियाबी मुमकिन बणाइनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।